नज़रीना बेगम ये कोन थींदो ऐं नई मां थियण ॾींदुसि। ये कौन किलो नहीं मत करनी लेकिन मूसा वो बता वीडियो तो नी वीडियो तो ऐसी जो बनी पड़ोस में जाने दुकाना आने वक्त देखो पांच सभी चाची की मामले के नजूम जमा है और लालचन मक्कारन शाह कतार है जिनके मां वक्त में इस्तेमाल करनी मेरा मानो इतना नहीं सुनकर ये मुझे आने के नहीं उठाए क्या कर रहा है ये पुतली 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 क्यों प्रॉपर प्रॉपर क्यों नजरना बेगम ये नहीं इन्हें मां ठंड जेकॾहिं मूसा बि वटां बीठो वीर बीठो त आशिक़ जहिड़ो लालची ईंदो ऐं हाणे इहो वक़्तु जेको पंहिंजी चाचे जी बाल मिल्कियत खे नज़रूं जमाए वेठो आहे अहिड़ा ज़मीन फरोच लालची वॾो आहे थोड़ो घुमो फिरो सही रीटेक कैमरामैन माजी शाह वॾी बाबा महिरबानी तव्हांजी वॾी महिरबानी मरियम साईं वॾी महिरबानी मज़ो आयो ॾाढो साईं करंदो मां हा हाय ॾिसो तमें ये न नहीं मां जेकॾहिं मूंसां मूं वटां ईंदो मीर ईंदो जेकॾहिं मीर ईंदो त आशिक़ जहिड़ो ज़मीन फरोश मुंहिंजे आंदो ऐं हाणे वक़्तु जेको पंहिंजे चाचे जी माल मिल्कियत खे नज़रूं ॾिनो अहिड़ा लालची मक्कार खोड़ हिननि जी कतार लॻी पई आहे वैसे ही बाबा आगे ठीकु आहे न न न न ये मोहम्मद जी सॼो वेठा रिकॉर्डिंग हुई न मन प्लस काम ॿुधाइण सही आहे न ओके मां पेन कंदो मुझे थी वई तव्हांजी थी वई साईं हाणे ॾिस हा थोरो अॻिते वञ हा जीअं सर हेॾे थे तूं या मथा पाड़े सेटअप करो तो जा घूम ना मथा घुमे घुमदी बाइक का चल जा यो ओके यस क्यों नजरना बेगम ये कौन थी ये नई मां ये थियण ॾींदुसि जेकॾहिं मूंसां मूं वटां बीठो न त वीर मूं वटि वीर बीठो आशिक़ जहिड़ो ज़मीन
वक़्तु जेको पंहिंजे चाचे जी माल मिल्कियत ते नज़रूं जमाए वेठो आहे लालचनि ऐं तार ते तार कुटण जा कोन्हनि खे गुड़गुड़ कर इहे मुंहिंजी आंगुरनि ते नचण वारियूं पुतलियूं अथई पुतलियूं ओके हिकिड़ी जा ॾिठी चमच थोरो वॾो न तुझे अञा हिकिड़ो सही कोन थी न इस्तेमालु कंदो तो चाहिए जिम वक़्तु जॾहिं इस्तेमालु कंदो हा जिम हा अच्छा ये तेरे पर 16 में है ना हाँ हाँ